रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन खे सिक ऐं प्यार भरियो सलाम क़बूल हुजे। अॼु 29 मई 2018 अंगारे जो ॾींहुं 13 रमज़ानुल मुबारक 1439 हिजरी। अवां जे पसंदीदा प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां जो मेज़बान फाज़िल चन्ना कराची खां कश्मीर ताईं जूं ताज़ियूं ऐं अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहियां। अॼु जे बुलेटिन जूं ख़ासि ख़बरूं। निगरान वज़ीर आज़म लाइ जस्टिस नासिरुल मुल्क जो इंतख़ाब, जनरल असद दुरानीअ जी GHQ में हाज़िरी, मुल्क खां ॿाहिरि वञण ते पाबंदी, फ़ौज पारां हिन ख़िलाफ़ कार्रवाईअ जो फ़ैसिलो। सिंध में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतजाज वारी तहरीक में तेज़ी अची वई। नीलम आरे जो ऐं सोरठ लोहार जो नवाबशाह, ठठे ऐं लाड़काने जे कैंपुनि जा दौरा। नवाबशाह ऐं लाड़काने में 72 कलाकनि जी बुख हड़ताल, जुलूस। मीरपुर माथेलो, सकरंड, ठुल, हिंगोर जा लखी ग़ुलाम शाह, सखर ऐं मलीर में एहतजाज। घणियुनि जायुनि ते एहतजाज सबबि ट्रैफ़िक मुअतल। वॉइस फॉर मिसिंग पर्सन जी जोड़ियल कमेटी ससुई लोहार, ताज जोयो ऐं समीउल्लाह चन्ना जी IG सिंध एडी ख्वाजा सां मुलाक़ात ऐं खंबे गुम कयल कारकुननि जी लिस्ट समेत मुतालबनि खां ॼाण ॾिनी ऐं हिन वफ़द खे मुकमल सहकार जो यकीन ॾियारियो। मुलाक़ात 1 कलाक 30 मिंट जारी रही। लेखिक रफ़ाकत जरवार जो चवणु आहे त खेसि खंबे खणी सख़्त तशदुद जो निशानो बणायो वियो आहे। टनो मोहम्मद ख़ान में बुख हड़ताल जे ॿिए ॾींहुं अदीबनि, क़ौमी कारकुननि ऐं सिविल सोसाइटीअ वारनि सख़्त एहतजाज कयो। ठठे में जारी बुख हड़ताल दौरान राति देर सां पुलिस कैंप ते चढ़ाई करे कैंप पटण जी कोशिश कई त कारकुननि सख़्त मज़ाहमत करे पुलिस खे भॼाए छॾियो। समूरे एहतजाज जी मुकमल रिपोर्ट अॼोके प्रोग्राम में शामिल आहे। चूंडुनि बाबति सिंध अंदरि अपडेट। कराची में घर के बाहि, माउ समेत 7 ॿार फौत थी विया। सखर बैराज मां 2 औरतुनि जा ॿोरीअ बंद लाश मिलिया आहिनि। कराची में 45 ॾींहंनि खां जारी उस्तादनि एहतजाज दौरान काल्ह प्रेस क्लब खां असेंबलीअ ताईं मार्च कयो। पाणीअ जी खोट बाबति एहतजाज जो सिलसिलो समूरी सिंध में जारी। बुलेटिन में समूरी सिंध मां वधीक अहम ख़बरूं शामिल आहिनि ऐं अॼु लेखिक ऐं सीनियर सहाफ़ी आजिज़ जमालीअ जो कालम जर्नली सियासत शामिल कयो वियो आहे। सामीन, ख़बरुनि जा तफ़सील हिन रीत आहिनि। अॼु जी अहम ख़बर आहे त काल्ह वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी, अपोज़िशन लीडर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह में 2 भेरा मुलाक़ात थी। 6 मुख़्तलिफ़ नालनि मां 2 अॻुवाणनि जस्टिस रिटायर्ड नासिरुल मुल्क जे नाले ते इतफ़ाक़ कयो आहे। पार्लियामेंट हाउस में वज़ीर आज़म सां पहिरीं मुलाक़ात खां पोइ अपोज़िशन लीडर चयो त असां निगरान वज़ीर आज़म जे नाले ते 50% इतफ़ाक़ करे वरितो आहे। हिकु ॿी मुलाक़ात थींदी। ॿी मुलाक़ात में अपोज़िशन लीडर ऐं वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जस्टिस रिटायर्ड नासिरुल मुल्क जे नाले ते इतफ़ाक़ करे वरितो, जंहिंखां पोइ वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी, स्पीकर अयाज़ सादिक ऐं क़ौमी असेंबलीअ में अपोज़िशन लीडर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निगरान वज़ीर आज़म जे नामज़दगीअ जो ऐलान कयो। अहम ख़बर आहे त पाक फ़ौज ISI जे अॻूणे सरबराह लेफ्टिनेंट जनरल रिटायर असद दुरानीअ जे किताब वारे मामले ते जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। पाक फ़ौज जे तर्जुमान इदारे ISPR जे सरबराह मेजर जनरल आसिफ गफ़ूर तरफ़ां जारी कयल
ट्विटर पैगाम में चयो वियो आहे त अॻूणे DGISI असद दुरानी ख़िलाफ़ कोर्ट ऑफ इंक्वायरीअ जो हुकुम ॾिनो वियो आहे, जंहिंजी सरबराही हाज़िर सर्विस लेफ्टिनेंट जनरल कंदो। ISPR मूजिबि लाॻापियल अथॉरिटी असद दुरानीअ जो नालो एग्ज़िक्ट कंट्रोल लिस्ट में शामिल करण लाइ राब्तो करे वरितो आहे। निजी TV ज़रियनि जे हवाले सां ॼाणायो आहे त ISPR तरफ़ां अॻूणे ISI सरबराह जो नालो ACL में शामिल करण जे हवाले सां घरू वज़ारत ऐं FIA सां राब्तो कयो आहे। ज़रियनि मूजिबि घरू सेक्रेटरी असद दुरानीअ जो नालो ACL में शामिल करण जी हिदायत जारी करे छॾी आहे। अहम ख़बर आहे त सिंध मां जबरी तौर ते खंबे गुम कयल अदीबनि, सहाफ़ियनि, शाइरनि, पब्लिशरनि, क़ौमी कारकुननि ऐं आम माण्हुनि जी आज़ादीअ लाइ काल सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया। लाड़काणो एक्शन कमेटीअ जे सॾ ते लाड़काणो प्रेस क्लब आॾो 3 ॾींहनि लाइ बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई, जिते अॻवाननि तारिक कोराई, सिराई फराज़ शेख, यासिर शेख, यासिर जुनेजो, अज़ीज़ुर रहमान शेख, अशरफ कलोड़ो, होशू चांडियो, ख़ालिद चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई। नवाबशाह में वॉइस फॉर मिसिंग पर्सन जे सॾ ते प्रेस क्लब ॿाहिरां 3 ॾींहनि वारी बुख हड़ताल शुरू कई वई। कैंप में जसकम बशीर ख़ान जे अॻवान ऐं ज़िले सदर अली रज़ा ख़ासकेली यूथ एंड स्टूडेंट्स एक्शन कमेटीअ जे अॻवाननि सैयद नासिर शाह, ज़ाकिर सहतो, जसकम आरीसर जे मरकज़ी अॻवान सरमद मीरानी, STP अॻवान शाहनवाज़ कीरियो, सास जे बख़्शल बाग़ी, सत्तार सुंदर, मीर बेताब परियो, शागिर्द आकिब रिंद, दिलशाद आमिर, सिविल सोसाइटीअ जे अकरम चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त जसकम ज़िले सदर अली रज़ा ख़ासकेली सरफराज़ मेमन, सैयद नासिर शाह, हिदायत तुनियो, अनवर चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में रैली कढी वई। जॾहिं त जसकम तरफ़ां अॼु चइनी तलकनि में मुज़ाहिरा करण जो ऐलान कयो वियो आहे। कैंप ते 2 खंबियल क़ौमी कारकुननि ख़ादिम हुसैन आरेजो जी नियाणी नीलम आरेजो ऐं हिदायत लोहार जी नियाणी सोरठ लोहार पहुतियूं। डिप्लो प्रेस क्लब अॻियां डिप्लो जे नौजवाननि शौकत सिंधी, गोर्धन रोहलाई, हीरालाल, लव कुमार वलासाई, गौतम अजबाणी, अज़हरुद्दीन कलर ऐं ॿियनि एहतियाती मुज़ाहिरो कयो। मीरपुर माथेलो में सियासी, समाजी ऐं क़ौम परस्त तंज़ीमनि ऐं शागिर्दनि पारां धारदार एहतियाती मुज़ाहिरा करे एहतिजाजी धरणो हयो वियो। क़ौम परस्त पार्टियुनि जे कारकुननि ज़ाहिद मीराणी, जमाल शाह, नवाज़ जलबाणी, मूसा खोसो, रमज़ान कलवड़ ऐं अमर खावड़ जी अॻवानीअ में बुख हड़ताल करे नारेबाज़ी कई वई। ॿिए तरफ़ यंग स्टूडेंट्स पारां अब्बास खोसो, फरमान बोज़दार, फ़हीम वसीर, इमरान सुमरो ऐं आशिक़ शाह जी अॻवानीअ में भिटाई चौक खां घंटा घर ताईं एहतिजाजी रैली कढी मीरपुर माथेलो प्रेस क्लब आॾो एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। गुलाब लिगारीअ में मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी कारकुननि ज़ुल्फ़कार खोसो, ख़लील लिगारी ऐं अमीन खोसो जी अॻवानीअ में शहर जे मुख्य चौक ते एहतियाती मुज़ाहिरो करे छिती नारेबाज़ी कई। जरवार में जरवार यूथ फोरम ऐं 2 सियासी समाजी कारकुननि जरवार यूथ फोरम जे अॻवान माजिद गबोल, STP जे जमील जलबाणी, मोहम्मद बख़्श गबोल, समाजी कारकुन ज़ाहिद गबोल, अल्ताफ़ बोज़दार ऐं ॿियनि जी अॻवानीअ में माथेलो चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। सकरंड में यूथ फोरम सास जे अयाज़ महर, जसकम आरीसर जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी सरमद मीराणी, हारी पोहरियत संगत जे मरकज़ी अॻवान फैज़ सिंधी, समाजी अॻवान पुनल जमाली, शाइर महर ढिबाई, जसकम बशीर ख़ान कुरैशी, अॻवान मसूद शाह, SUP अॻवान इमरान कीरियो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में मीडिया सेंटर चौक ते ॿिए ॾींहुं बि बुख हड़ताल कई वई। लखी ग़ुलाम शाह में जीअं सिंध क़ौमी महाज़ आरीसर पारां रैली कढी एहतिजाजी मार्च करे मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि सिंधू जमील हकड़ो, एजाज़ मंगी, सरमद बिरोही, रफ़ीक महर,
आमिर महर, आबिद महर ऐं ॿियनि शाही बाज़ार खां रैली कढी, जंहिंमें शहरीन पिणु शिरकत कई। ठुल में 3 ॾींहं बि सिंधी अदबी संगत ठुल, सिंध यूनाइटेड पार्टी STP जसकम आरीसर, जसम रियाज़ चांडियो, जस्त किरनानी, जिसाफ़ बशीर कुरैशी पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो वियो। मछरिल मुज़ाहिरीन रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं करे ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक कुझु वक़्त लाइ मुअतल थी वई। उन मौक़े ते जमाल जोश बुरड़ो, असगर सुजाग, असगर लाशारी, मुमताज़ बुरड़ो, बरकत लाशारी, वफ़ा बुरड़ो, आसिफ जोश बुरड़ो, अली गोहर सरकी, नफ़ीस सूमरो, आकाश बुरड़ो, ग़ुलाम हुसैन किनराणी ऐं ॿियनि अॻवानी कई। जॾहिं त अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां 165 क़ौमी कारकुननि, सहाफ़ियनि ऐं अदीबनि खे खंबे गुम कयो वियो आहे, जेका इंसानी हक़नि जी खुलियल भञकड़ी आहे। नवाबशाह में बुख हड़ताली कैंप ते 2 खंबियल क़ौमी कारकुननि ख़ादिम हुसैन आरेजो जी न्याणी नीलम आरेजो ऐं हिदायत लोहार जी न्याणी सोरठ पहुतियूं। उन मौक़े ते नीलम आरेजो चयो त मुंहिंजे पीउ ख़ादिम हुसैन आरेजो खे 17 अप्रैल 2017 ते हैदराबाद मां क़ानून लागू कंदड़ इदारे जे अहलकारनि खंबे गुम करे छॾियो आहे। असां वालिद समेत ॿियनि खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि, अदीबनि, शाइरनि, दानिशवरनि जी बाज़ियाबीअ लाइ सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में पिटीशन बि दाख़िल कराई आहे, पर अदालत पारां अञा ताईं का बि मुस्बत मोट न मिली आहे। हिन चयो त जेकॾहिं खंबियल सिंधी माण्हुनि ख़िलाफ़ का बि चार्ज शीट वग़ैरह आहे त उन्हनि ख़िलाफ़ मुल्की क़ानून तहत केस दाख़िल करे खेनि अदालतुनि में पेश कयो वञे। हिन चयो त जेसिताईं सिंध मां खंबे गुम कयल समूरा सिंधी माण्हू आज़ादु न कया वेंदा, असांजी एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। हिदायत लोहार जी न्याणी सोरठ लोहार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां ऐलानियल 72 कलाकनि वारी बुख हड़ताल जबरी तौर खंबे गुम कयल सिंधी माण्हुनि जी बाज़ियाबी जे हक़ में हुजण सां गॾोगॾु 20 मई ते कराची प्रेस क्लब ॿाहिरां पुरअमन एहतजाज कंदड़ सिंध जे न्याणियुनि ते थियल बदतरीन तशदुद जे ख़िलाफ़ पिणु आहे। हिन चयो त असां इंसानी हक़नि जे आलमी इदारनि ऐं गॾियल क़ौमनि खां मुतालबो था कयूं त इहे सिंध अंदरि जारी हिन बरबरीयत ऐं पुर तशदुद कार्रवाईअ जो नोटिस वठनि, छाकाणि त हीअ मामिलो सिर्फ़ 165 खां वधीक खंबे गुम कयल फ़र्दनि जो ई न, पर उन्हनि फ़र्दनि सां जुड़ियल ख़ानदाननि जे सवे माण्हुनि जो आहे, जेके पंहिंजे प्यारनि जी जुदाईअ में बेहाल ऐं परेशान आहिनि। सखर में ह्यूमन राइट्स कोऑर्डिनेशन काउंसिल सिंधी न्याणियुनि जी तज़लील ऐं जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ जुमे खां सखर में 72 कलाकनि जी बुख हड़ताल जो ऐलान करे छॾियो आहे। सिंधी न्याणियुनि जी तज़लील ऐं जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ ह्यूमन राइट्स कोऑर्डिनेशन काउंसिल सखर जो इजलास काल मक़ामी होटल में थियो, जंहिंमें वॉइस फॉर मिसिंग पर्सन जे अॻवान पुनल सारियो, रवादारी तहरीक जे वॉइस चेयरमैन दीदार मीराणी, जसकम बशीर ख़ान अॻवान सूफ़ी मुमताज़, ग़ुलाम मुस्तफ़ा फुलपोटो, जागिरता फोरम जे फैज़ सूमरो, डॉक्टर ग़ुलाम रसूल घुमरो, AGP अॻवान एडवोकेट बशीर समेजो, कम्युनिस्ट पार्टीअ जे मालिक खोसो, प्रोग्रेसिव फोरम जे यामीन मीराणी, जसकम आरीसर जे ग़ुलाम नबी गांगरो, STP अॻवान मोहम्मद अली शेख, वहीद खोसो, इरफान चांडियो, SUP अॻवान सिराज जागीराणी, जस्त किरनाणी अॻवान ग़ुलाम अली चाचड़, जस सरकी अॻवान उबैदुल्ला सिंधी, नौजवान अॻवान काशिफ माको, सिविल सोसाइटी कारकुननि अनवर महर, होशू कटोहर, सहाफ़ी ताज रिंद ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में सिंधी न्याणियुनि जी तज़लील ऐं सिंध अंदरि जबरी गुमशुदगियुनि जी सख़्त मज़म्मत कंदे जुमे खां आचर 1 खां 3 जून ताईं सखर प्रेस क्लब आॾो 72 कलाकनि लाइ बुख हड़ताल कैंप क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो आहे। गॾिजाणीअ में सूफ़ी मुमताज़ जी सरबराहीअ में कोऑर्डिनेशन कमेटी पिणु जोड़ी वई, जेका मुख़्तलिफ़ सियासी समाजी पोहरत तनज़ीमनि समेत सिविल सोसाइटीअ जे कारकुननि खे
एहतजाज में शरीक थियण लाइ दावत ॾींदी। सिंध में जबरी गुमशुदगिन ख़िलाफ़ मलीर में 72 कलाकनि वारी बुख हड़ताल 3 ॾींहं ते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुची वई, जंहिंमें सभई माण्हुनि शिरकत कई। जॾहिं त कैंप ते मौजूद बुख हड़ताल ते वेठल नियाणियुनि ऐं नौजवाननि खे रोज़े खोलण वक़्तु जूस ऐं शरबत पीआरे बुख हड़ताल ख़तमु कराई वई। उन मौक़े ते जबरी गुमशुदगिन ख़िलाफ़ वधीक हिकमत अमली जोड़े तहरीक खे तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो। अॻुवाणनि अली नवाज़ बुट, सैयद ख़ुदा शाह, सरकश सधायो, कारी गांगरो, इनाम अब्बासी जी न्याणी सिंधिया इनाम ऐं ॿियनि बुख हड़ताल जी पुॼाणीअ वारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त जेसिताईं जबरी गुम कयल नौजवाननि खे बाज़ियाब न कयो वेंदो तेसिताईं एहतजाजी मुज़ाहिरा ऐं बुख हड़तालूं जारी रहंदियूं। असांजे गुम थी वियल प्यारनि जी नियाणियुनि जे अखड़नि में ॻोढ़ा आहिनि। असां न सिर्फ़ु संदुनि ॻोढ़ा उगण लाइ गॾु थिया आहियूं, पर हाणे असां उन्हनि बेगुनाह खंबे गुम कयल माण्हुनि जी आज़ादीअ ताईं जिदोजहद जारी रखंदासीं। इन्हनि मुतालबो कंदे चयो त सिंध जे माण्हुनि खे जबरी गुम करण ऐं मारण जो सिलसिलो बंदि करे गुम कयल नौजवाननि खे बाज़ियाब कयो वञे। वॉइस फॉर मिसिंग पर्सन ऑफ सिंध कमेटीअ जे मेंबरनि ससवी लोहार, ताज जोये ऐं नजीबुल्लाह चन्ना IG पुलिस सिंध एडी ख्वाजा सां संदसि ऑफिस में मुलाक़ात कई ऐं खेसि सिंध जे गुम थियल क़ौमी कारकुननि, अदीबनि, पब्लिशरनि, सहाफ़ियनि, शागिर्दनि ऐं समाजी अॻुवाननि जी लिस्ट पेश कंदे चयो त सिंध जा ही गुम थियल कारकुन बिना कंहिं वारंट ऐं इल्ज़ाम जे ॻुझनि एजेंसियुनि खंबे गुम कया आहिनि। मुतासिर ख़ानदान पंहिंजनि प्यारनि जे सलामतीअ लाइ परेशान आहिनि। जेकॾहिं मथनि के बि सियासी या ॿिए क़िस्म जा इल्ज़ाम या केस आहिनि त खेनि ज़ाहिर करे अदालतुनि में पेश कयो वञे। इहो मुल्क जे शहरीअ जी हैसियत में संदन क़ानूनी, आइनी ऐं इंसानी हक़ आहे। उनखां सवाइ IG सिंध खे ॿुधायो वियो त कराची प्रेस क्लब ते पुरअमन एहतजाज दौरान कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि नियाणियुनि जी तज़लील कई ऐं कारकुननि ते तशदुद कयो, जंहिंजा वीडियो क्लिप्स पिणु खेसि सबूत तौरु ॾेखारिया विया ऐं घुर कई वई त मुलवस अहलकारनि ख़िलाफ़ सख़्तु क़दम खयो वञे। इजलास में IG सां हिकु खंबे गुम कयल शख़्स जे केस ते तफ़सीली ॻाल्हायो वियो। उन मौक़े ते IG सिंध वफ़द खे मुस्बत मोट ॾींदे चयो त अवां जी घुर वाजिबी आहे त गुम थियल माण्हुनि खे अदालतुनि आॾो ज़ाहिर थियणु घुरिजे। हूअ उन लिस्ट जी रोशनीअ में कानून लागू कंदड़ समूरनि इदारनि सां ॻाल्हाईंदो ऐं हर मुमकिन कोशिश कंदो त मुतासिर ख़ानदाननि खे इंसाफ़ मिले ऐं गॾोगॾु कराची वाक़े जी पिणु जांच कराईंदो। IG सिंध आॾो कमेटीअ इहो बि मौक़िफ़ रखियो त संदुनि एहतजाज पुरअमन ऐं हिकु नुक़्ते ते मुश्तमिल आहे, पर मुख़्तलिफ़ ज़िलनि में बुख हड़ताली कैंपुनि ते पुलिस ऐं एजेंसियूं हरास पखेड़िन थियूं, जंहिं ते हिन DIG हेडक्वार्टर खे ज़िमेवारी ॾिनी त उन ॻाल्हि जो नोटिस वरितो वञे ऐं जिते बि अहिड़ी सूरत हाल पैदा थिए त साणनि हिकदमि राब्तो कयो वञे। हिन यकीन ॾियारियो त पुरअमन एहतजाजनि खे दॿाइण जी कोशिश न कई वेंदी। गॾिजाणी कलाक ॾेढ ताईं जारी रही। ॻाल्हियुनि दौरान DIG हेडक्वार्टर नईम शेख, AIG अज़हर महसर ऐं ॿिया अमलदार बि मौजूदु रहिया। टंडो बागो जे सहाफ़ी ऐं लेखक रफ़ाकत जरवार हैदराबाद जी अदालत, सिविल जज ऐं जुडिशल मजिस्ट्रेट जी अदालत नंबर 9 में पेश कयो वियो। उन दौरान साणसि टंडो बागो प्रेस क्लब जे सहाफ़ियनि अनवर अब्बासी, नसरुल्ला जरवार, शहज़ाद मेमन ऐं ग़ुलाम रसूल मल्हा वफ़द जी सूरत में मुलाक़ात कई। उन दौरान रफ़ाकत जरवार वफ़द सां ॻाल्हाईंदे चयो त आऊं कलमकार आहियां ऐं हिकु कलमकार जे हथनि जो सिंगार कलम ई हूंदो आहे, पर मूंखे हिकु दहशतगर्द करे पेश करणु नाइंसाफ़ी आहे। हिन चयो त 15 फ़रवरीअ ते हटड़ी पुलिस ऐं CIA पुलिस हैदराबाद जे अठालनि मूंखे टंडो बागो विच शहर मां
तशद्दुद करे गिरफ़्तार करे हैदराबाद जे CIA सेंटर में सख़्त तरीन तशद्दुद जो निशानो बणायो ऐं लगातार 17 ॾींहं मूंखे CIA पुलिस मुख़्तलिफ़ ख़ानगी कैंपुनि में क़ैद करे तशद्दुद कंदी रही। हिन चयो त CIA पुलिस हैदराबाद जा ऑफिसर मूं ते तशद्दुद करे उहो चवंदा रहिया त तूं मञ त दहशतगर्द आहीं। मूं उन्हनि पुलिस ऑफिसरनि खे चयो त आउं हिकु कलमकार आहियां ऐं दहशतगर्द न आहियां। हिन चयो त 2 मार्च ते DIG हैदराबाद जावेद आलम ओढो प्रेस कॉन्फ्रेंस करे मूंखे मीडिया अॻियां दहशतगर्द करे पेश कयो। हिन चयो त मीडिया अॻियां पेश करण खां अॻु में हिकु पुलिस ऑफिसर मूंखे धमकाईंदे चयो त प्रेस कॉन्फ्रेंस में गड़बड़ कई त तुंहिंजो ॻाटो भञी हमेशह लाइ गुम करे छॾींदुसि। यादि रहे त रफ़ाक़त जरवार ते हैदराबाद जे हटड़ीअ ते थाणे ते 3 केस दाख़िल आहिनि। हू हिन वक़्तु सेंट्रल जेल हैदराबाद में अदालती तहवील में आहे। टंडो मोहम्मद ख़ान में सिविल सोसाइटी अदीबनि शाइरनि क़ौमपरस्त कारकुननि तरफ़ां सिंध मां खंबे खणी गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ 2 ॾींहं वारी अलामती बुख हड़ताल जसकम बशीर जे डॉक्टर नियाज़ कालाणी आरीसर जे असलम ख़ैरपुरी कारकुननि खे जूस पियारे ख़तमु कराई। उन मौक़े ते बुख हड़ताल कंदड़ सिविल सोसाइटी जे मीर अमीर अली टालपुर जसकम बशीर जे इनायत कुंभार ज़हूर हालेपोटो जसकम आरीसर जे दौलत हालेपोटो ऐं ॿियनि अॻवाननि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध मां बिना कंहिं जवाज़ माण्हुनि खे खंबे खणी गुम करे इंसानी हक़नि जी तज़लील कई वञे थी। सिंध जे क़ौम परस्त कारकुननि खे खंबे खणी गुम करे सख़्त चिचरिल लाश रोडनि रस्तनि ते फिटा कया वञनि था। क़ौमी कारकुननि जे लाशनि खे बाहियूं ॾेई बेहुरमती कई वई आहे, जंहिंजो को बि नोटिस नथो वरितो वञे। आला अदालतुनि खे उन जो पाण मुरादो नोटिस वठणु घुर्जे। डॉक्टर नियाज़ कालाणी चयो त सिंध जे खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि लाइ जसकम सिंध जे सिविल सोसाइटी ऐं अवाम सां गॾु आहे। पीपल्स पार्टीअ सां तालुक़ रखंदड़ चूंडियल अवामी नुमाइंदनि सिंध जे खंबे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ को बि किरदारु अदा न कयो आहे। सिंध मां खंबे खणी गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब टठो अॻियां काल क़ाइमु कयल बुख हड़ताली कैंप ते आधी राति जो पुलिस जे वॾनि अटालनि चढ़ाई करे कैंप पटण जी कोशिश कई। मज़ामत ते पुलिस वापसि रवानी थी वई। उन ॾिस में काल सिंध मां जबरी तौर ते खंबे खणी गुम कयल 160 क़ौमी कारकुननि अदीबनि लेखकनि शाइरनि सहाफ़ियनि पब्लिशरनि जी बाज़ियाबी लाइ वॉइस फॉर मिसिंग पर्सन एक्शन कमेटीअ पारां ठठे जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि पारां क़ाइमु कयल 2 ॾींहनि वारी अलामती बुख हड़ताल वारी कैंप ते गुज़िरियल सूमर वारी राति पुलिस जे वॾनि अटालनि घेरो करे कैंप खे पटण जी कोशिश कई त उन दौरान वॾे तइदाद में कैंप ते मौजूदु सियासी समाजी कारकुननि ऐं नौजवाननि मज़ामत करे पुलिस खे वापसि वञण ते मजबूर करे छॾियो। जंहिं बैदि वॾी तइदाद में कारकुननि शहरी ऐं नौजवान कैंप ते पहुचणु शुरू थी विया। कैंप ते बिलावल लाशारी रज़ाक चांडियो गहवर ख़ान ज़ंवर नाथो बिरोही राजू कुरैशी शागिर्द हफ़ीज़ आज़ाद ज़ंवर राजा ॾाहर हफ़ीज़ वीसर वकार मेमन होश मोहम्मद अब्बासी फ़कीर अकरम अमजद पलीजो हाजी अनवर किरनानी डॉक्टर नियाज़ फ़कीर रज़ाक उन्नड़ सलेमान जाखरो रहमतुल्ला छुट्टो अली मोहम्मद सुमरो एजाज़ जाखरो ठठो शहरी इतिहाद जे जावेद गनी मेमन अकरम सुमरो अहमद जलाली अरशद आज़ाद खुश्क ग़ुलाम नबी खट्टी मिठा ख़ान लाशारी हाजी अनीस पखीअड़ो डॉक्टर कामरान कुरैशी जी अॻवानीअ में वॾी तइदाद में कारकुन कैंप ते पहुता। जॾहिं त डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट करे बार जे सदर सैयद एजाज़ शाह सीनियर वकील सूमार समूह ग़ुलाम अकबर पंवर ग़ुलाम अकबर पुन्नू आफ्ताब मेमन ऐं लियाकत जे अॻवानी में वॾी तइदाद में वकील बिरादरी पुण बुख हड़ताल वारी कैंप ते पहुची यकजहतीअ तौरु बुख हड़ताल कई। उन मौक़े ते वॉइस फॉर मिसिंग पर्सन
जे डिप्टी कन्वेनर सोरठ लोहार, जसकम आरीसर जे क़ाइम मक़ाम चेयरमैन अमीर आज़ाद पंवर, जस्त अॻवान सूर्य सिंधी, वकील शबीर कुम्हार, शोएर कुरैशी, ह्यूमन राइट्स जे अमजद पलीजो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध जे वजूद बका ऐं ख़ुशहाली तोड़े आजफे लाइ पुरअमन नमूने जदोजहद कंदड़ क़ौमी कारकुननि खे बिना जवाज़ रियासती इदारा खंबे खणी गुम करे उन्हनि जे ख़ानदाननि खे दरबदर करे छॾियो आहे। पर हिन वक़्तु सिंध में जनम वठंदड़ अवामी जदोजहद उन्हनि खे साबित करे ॾेखारियो आहे त सिंध जो माण्हू पुरअमन नमूने सां जदोजहद ते यकीन रखे थो। हिन वक़्तु सॼी सिंध गुम कयल कारकुननि जी बाज़ियाबी लाइ पुरअमन नमूने सां जदोजहद करे रही आहे, जॾहिं त पुलिस बुख हड़ताली कैंप ते चढ़ाई करे सिंध जे शऊर जो आवाज़ ख़ामोश नथी करे सघे। हिननि चयो त जेसिताईं खंबे खणी गुम कयल क़ौमी कारकुननि खे बाज़ियाब करे ज़ाहिर नथो कयो वञे, उन वक़्त ताईं पुरअमन जदोजहद जारी रहंदी। सिंध में गुमशुदगिन ख़िलाफ़ स्टूडेंट्स एक्शन कमेटी ऐं वॉइस ऑफ मिसिंग पर्सन हिंगोरजा में 72 कलाकनि वारी बुख हड़ताल ॿिए ॾींहुं बि जारी रही, जंहिंमें अशफाक सोलंगी, अकबर सहतो, साजिद ॼामड़ो, ख़ादिम सहतो, SUP जे डॉक्टर अज़रा खोखर, डॉक्टर नज़ीर खोखर, बशीर लुंड, फ़याज़ खमीसाणी, जसकम जे अयूब लाशारी, अली उस्मान मेमन, पीर सैयद आसिफ अली शाह जीलानी, आमिर चन्नू, आशिक चन्नू, मुजीब आज़ाद, नूर मोहम्मद तुनियो, यूसुफ सिंधी, मुजाहिद सोलंगी, मोहम्मद अली सोलंगी, रहीम सोलंगी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त बिना सबब जे सियासी कारकुननि ऐं अदीबनि सहाफ़ियुनि खे खंबे गुम करणु इंतिहाई अफ़सोसनाक आहे, जंहिंजी जेतिरी बि मुज़म्मत कजे इहा घटि आहे। जेकॾहिं उन्हनि मथां के इल्ज़ाम आहिनि त उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो वञे। हिननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते गुम थियलनि खे बाज़ियाब करायो वञे। कराची जी अहम ख़बर आहे त कराची जे मोचको वारे इलाइक़े में हिकु कमरे ते ॿधल घर में पुरस्रार बहा लॻण जे नतीजे में ज़हनी मरीज़ माउ पंहिंजे 7 ॿारनि समेत सड़ी फ़ौत थी वई, जॾहिं त हिकु पुटु साजिद ऐं बहा विसाइण जी कोशिश कंदड़ साईंदाद नाले नौजवान ज़ख़्मी थी पिया। सहरी वक़्तु घर में बहा लॻण ऐं घर भातियुनि जे रड़ियुनि ते सॼे पाड़े में ख़ौफ़ छाइंजी वियो। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाइण तहत घर में बहा विसाइण लाइ मौक़े ते पहुता, पर कमरे जो लोही दर अंदरां बंदि हुजण सबबि दरवाज़ो खुली न सघियो ऐं जेसिताईं फायर ब्रिगेड अमलो पहुतो, उन वक़्त ताईं घर में मौजूदु माउ ॿारनि समेत 9 घरभाती बेहोश थी विया ऐं खेनि बहा वकोड़े छुकी हुई। वॾी कोशिश खां पोइ अंदरां बंदि कयल गेट टोड़े बहा विसाई फ़ौतियुनि जा लाश ऐं हिकु ज़ख़्मी खे ॿाहिरि कढियो वियो। फ़ौतियुनि में ॿारनि जी माउ गुलज़ार, ज़ाल अली बख़्श बिरोई, संदसि पुटु 19 सालनि जो ज़फ़र, 15 सालनि जी धीअ नाज़िया, नंढीअ भेण अक्सा, 10 सालनि जी रुक़िया, 14 सालनि जी नाइला ऐं 4 सालनि जो तैयब शामिल आहिनि। हिकु पुटु साजिद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सिविल अस्पताल जे बरस वार्ड में दाख़िल कयो वियो आहे, जिते ज़ख़्मी साजिद पुलिस खे बयानु ॾिनो आहे त माउ गुलज़ार जो ज़हनी तवाज़न ठीकु न रहंदो हो। हिन कमरे खे अंदरां तालो लॻाए बहा ॾिनी ऐं चाबी लिकाए छॾी, जॾहिं त असां जो वालिद कमरे खां ॿाहिरि सुतल हुजण करे बची वियो। घर धणी अली बख़्श जो चवणु आहे त मुंहिंजी ज़ाल 2 सालनि खां ज़हनी मरीज़ आहे, जंहिंजो इलाज बि हली रहियो हो। घर में गुलज़ार पाण बाह लॻाई आहे। पुलिस ॿुधायो त अली बख़्श सहरीअ बैदि घर खां ॿाहिरि हलियो वियो हो। उन दौरान अहिड़ो वाक़ियो पेश आयो। DSP मुख़्तियार ख़ासख़ैली मूजिबि हिन वक़्त ताईं पुलिस जी जांच मां इहा ॻाल्हि वाज़े थी आहे त घर में अंदरां खां बाह ॾिनी वई हुई ऐं अंदरीं ताले जी चाबी औरत जे कपिड़नि मां हथु कई वई हुई। उन करे उन वाक़े बाबति को केस दाख़िल न कयो वेंदो, पर 147 जी कार्रवाई कई वेंदी।
ऐं पोइ जेकॾहिं सूरत हाल तब्दील थी ऐं का ॿी शहादत साम्हूं आई त कार्रवाई अॻिते वधाई वेंदी। DSP मूजिबि अली बख़्श ऐं संदसि ॿ भाइर हिकु 800 गज़ जे प्लाट ते अलॻि अलॻि कमरनि ते ॿधल घर ठाहे पंहिंजे घर में रहनि था ऐं अलॻि अलॻि कारोबार कनि था। अली बख़्श रेज़की दुकान हलाईंदो आहे। हिन साने खां पोइ इलाइक़े में सोग वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। हिकु ई वक़्तु 8 घर भातियुनि जा लाश खॼण ते क़यामत जहिड़ो मंज़र ॾिसण में आयो। सखर मां ख़बर आहे त सखर बैराज मां वधीक 2 लाश मिलिया। हफ़्ते अंदरि बैराज मां मिलंदड़ लाशनि जो अंगु 6 थी वियो। पुलिस जांच करणु फ़र्ज़ न सम्झो। सखर बैराज मां काल औरतुनि जा 2 लाश मिलिया आहिनि, जंहिंखां पोइ हलंदड़ हफ़्ते बैराज मां मिलंदड़ लाशनि जो अंगु 6 थी वियो आहे। ईदी फाउंडेशन सखर जे इंचार्ज गुल महर मीडिया खे ॿुधायो त सखर बैराज ते चौकसी कंदड़ आपाशी मुलाज़िमनि बैराज में लाश फाथल हुजण बाबति पुलिस खे इतला कयो। पुलिस जी इतला ते एधी कारकुननि बैराज ते पहुची 6टी ऐं 7टी दरवाज़े वटि फाथल 2 लाश कढी तलके अस्पताल रोड़ी पहुचाए छॾिया। हथ कयल 2 लाश बोरियुनि में बंदि आहिनि, जेके 2 लाश औरतुनि जा आहिनि। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु हिकु ई ॾींहं में सखर बैराज जे मुख़्तलिफ़ दरवाज़नि वटि दरिया मां फाथल 4 लाश हथ कया विया हुआ। सुञाणप न थियण ते 4 लाश पुलिस एधी फाउंडेशन जे रज़ाकारनि ज़रिए गुसल कफ़न ॾियारे दफ़नाए छॾिया हुआ, जॾहिं त काल वरी 2 लाश हथ कया विया आहिनि। सखर बैराज मां हर साल दर्जने लाश मिलंदा आहिनि, जिन जी DNA कराए जांच करण बदिरां पुलिस पारां 174 जी कार्रवाई करे लाश लावारस ॼाणाए ईदी रज़ाकारनि मार्फत दफ़नाया वेंदा आहिनि। राब्ते करण ते SSP सखर अमजद शेख जो चवणु हो त दरिया मां मिलंदड़ अक्सर लाश हिंदू बिरादरीअ जे माण्हुनि जा हूंदा आहिनि। हिंदू बिरादरीअ पारां फ़ौत थी वेंदड़ माण्हुनि खे दरिया परवान कयो वेंदो आहे। असां केतिरा ई भेरा हिंदू बिरादरीअ जे अॻुवाननि सां उन मामले ते ॻाल्हायो आहे त जेकॾहिं इहे लाश दरिया परवान कनि त उनजो अहिड़ो तरीक़ो कनि जंहिंसां लाश ॿाहिरि लुड़ी न अचनि। लाशनि जी जांच वारे सवाल ते SSP सखर जो चवणु हो त वधीक जांच नायूं कंदा, अलबत् 174 जी कार्रवाई करे लाश मिलण बाबति इतला हलाईंदा आहियूं। अक्सर करे माण्हू मुर्दाखाने पहुची लाशनि जी सुञाणप करे लाश खणी वेंदा आहिनि। SSP जो चवणु हो त कुझु ॾींहं अॻु हिकु ई ॾींहुं मिलियल 4 लाश हिंदू बिरादरी जा हुआ। होॾां ईदी सेंटर सखर जे इंचार्ज गुलमहर जो चवणु आहे त हिकु ई ॾींहुं मिलियल 4 लाश हिंदू बिरादरी जा न हुआ। लाशनि जी सुञाणप न थियण ते पुलिस 4 लाश असांजे हवाले कया हुआ, जेके असांजे रज़ाकारनि गुसल कफ़न ॾेई दफ़नाए छॾिया। वाज़े रहे त अक्सर करे ज़ाती दुश्मनी ऐं कारोकारीअ तां मर्दनि ख़ासि तौरु औरतुनि खे क़तल करे खून ज़ाया करण लाइ लाश दरिया में उछलाया वेंदा आहिनि। पुलिस पारां लाशनि जी DNA न कराइण ऐं मिलंदड़ लाशनि जी जांच न कराइण सबबि अहिड़ा केतिरा ई क़तल केस कातिलनि खे फॿी वेंदा आहिनि। कराची मां ख़बर आहे त 45 ॾींहंनि खां कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज ते वेठल उस्तादनि ऐं तइलीम खाते जे ॿिए अमले अबू बकर आबड़ो, सुधीर छॼण, अफ़ज़ल कोरेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतजाज जारी आहे। काल उस्ताद प्रेस क्लब खां सिंध असेंबलीअ ॾांहुं मार्च करे आर्ट्स काउंसिल चौक वटि धरणो हुयो। उन मौक़े ते सिंध असेंबलीअ जी इंतिज़ामिया ॿिन्ही मेन गेटनि खे ताला हणाए बंदि कराए छॾियो, जंहिं करे असेंबली मेंबरनि खे बि सिंध सेक्रेटरेट जे दरवाज़े खां असेंबली वञणो पियो। उस्तादनि जे धरणे में पीपल्स पार्टी, नून लीग, PTI, फे लीग समेत कंहिं बि पार्टीअ जा असेंबली मेंबर हमदर्दी तोड़े ख़ातिरी कराइण लाइ न पहुता। रुगो सिंध असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर जो अॻवान ख़्वाजा इज़हार उस्तादनि सां हमदर्दी लाइ संदुनि धरणे ते पहुतो, जॾहिं त हिन असेंबलीअ जे अलविदाई इजलास दौरान बि वॾे वज़ीर जे साम्हूं इहो मामिलो उथारींदे चयो त तइलीम खाते जा
उस्ताद ऐं ॿियो अमलो केतिरनि ई ॾींहंनि खां एहतजाज करे रहियो आहे, पर हुकूमत संदुनि सार लहण लाइ तयारु न आहे। हिन वॾे वज़ीर खे उस्तादनि जे मुतालबनि वारो चार्ट पिणु पेश कयो। होॾां उस्ताद अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जेसिताईं असांखे 6 सालनि जूं रहियल पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि तेसिताईं असांजो जाइज़ मुतालबनि लाइ एहतजाज जारी रहंदो। हिननि चयो त वॾे वज़ीर जे हुकुम बावजूदि तइलीम खाते जो सूबाई वज़ीर ॼाम महताब ॾहर ऐं सेक्रेटरी तइलीम असांजा मुतालबा मंज़ूर न पिया कनि। होॾां काल कराची सिविल इस्पताल जे ट्रामा सेंटर जे कॉन्ट्रेक्ट ते कमु कंदड़ पैरामेडिकल अमले पिणु सिंध असेंबली अॻियां धरणो हयो, जंहिं सबबि रोड ब्लॉक थी वियो। पैरामेडिकल स्टाफ जे अॻवाननि चयो त 2016 खां 2018 ताईं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 1000 खां मथे कॉन्ट्रेक्ट मुलाज़िमनि खे भर्ती कयो वियो हो, जिन मां सिंध काबीना में रुगो डॉक्टरनि खे पको करण जी मंज़ूरी ॾिनी वई ऐं स्टाफ नर्सनि कंप्यूटर ऑपरेटरनि ऐं ॿियनि मुलाज़िमनि खे पको न पियो कयो वञे, जेका नाइंसाफ़ी आहे। अहम सुर्ख़ी आहे त दादू में टिकटूं वठण लाइ उमेदवारनि जूं क़तारूं लॻी वयूं। इलेक्शन 2018 लाइ PPK हर तक लाइ 3 खां 4 उमेदवारनि दरख़्वास्तूं ॾिनियूं। PS 85 ते लाइन लॻल इलेक्शन वेझो हुअण बावजूदि क़यादत तरफ़ां ऐलान न थियण सबबि दरख़्वास्त गुज़ार मोंझारे जो शिकार बणिजी विया। दादू जे PS 85 लाइ 6 ऐं क़ौमीअ जे 234 ऐं 235 लाइ 5 उमेदवारनि PP क़यादत खे दरख़्वास्तूं ॾेई छॾियूं। पीर मज़हरुल हक़ खे टिकट मिलण जा इम्कान लियाकत जतोई टिकटुनि समेत इलेक्शनी सरगर्मियूं वधाए छॾियूं। अहम सुर्ख़ी आहे त ख़ैरपुर में पिकनिक दौरान ॿ वाह में ॿुॾी फौत थी विया। बुरगड़ी रेगुलेटर भरिसां मोहब्बत वाह में 13 सालनि जो वकार जांवरी ॿुॾी वियो। फैज़ वाह में 10 सालनि जो नवीद नारे जो वेंचंदे ॿुॾी वियो। लाश घर पहुचण ते कहराम अची विया। अहम ख़बर आहे त सिंध में PP जी हुकूमत जे ख़तमु थींदे ई घोटकी ज़िले जे 2 अहम सियासी ग्रुपनि लुंड ग्रुप ऐं महर ग्रुप में अंदरूनी तौर ते भञ डाह जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। ज़िले जा 2 अहम हरीफ़ सियासतदान PP अॻवान ख़ालिद अहमद लुंड ऐं PP जो बाक़ी MNA अली गोहर महर, जिन 2 महीना अॻु PS 7 हाणोके PS 19 जे ज़मनी चूंडनि में हिक ॿिए सां पंजा आज़माया हुआ। उहे पंहिंजे ग्रुप खे वधीक मज़बूत करण ऐं ग्रुप जे सियासी परफॉर्मेंस खे वधीक बहितर बणाइण लाइ नवां इतिहादी ॻोल्हण ऐं नए सियासी सिफ़बंदीअ ते कमु शुरू करे छॾियो आहे। ज़रीन वटां ॼाण मिली आहे त ख़ालिद अहमद लुंड जेको NA 204 ते PP जो मुतवक़ा उम्मीदवार आहे, उन जे पंहिंजे इतिहादी बारी पिताफ़ीअ खां दिलि ख़राब थी वई आहे। उन जी जाइ ते हिन नए इतिहादी जी ॻोल्हा शुरू करे छॾी आहे। ज़रीन वटां इहा बि ॼाण मिली आहे त ख़ालिद अहमद लुंड बारी पिताफ़ीअ सां इतिहाद ख़तमु करे उन जी जॻह ते उन जे हरीफ़ मियां अब्दुल मालिक उर्फ़ मियां मजन सां इतिहाद करणु चाहे थो, जंहिं लाइ हिन कोशिशूं बि शुरू करे छॾियूं आहिनि। सुध मिली आहे त उन ॾिस में ख़ालिद अहमद लुंड जे हिकु वेझे माण्हू मियां मजन सां राब्तो पिणु कयो आहे, जंहिंमें हिन संदसि ऐं ख़ालिद लुंड जे विच में इतिहाद करण जी आश कई आहे। ज़रीन मूजिबि ख़ालिद लुंड जे उन वेझे माण्हू मियां मजन खे इहा आश करण सां गॾोगॾु खेसि इहा ॼाण बि ॾिनी त अली गौर महर हिन भेरे आम चूंडुनि में PS 19 ते अव्हां जी हिमायत न कंदो। हू उन तक ते ॿियो को उमेदवार आणे रहियो आहे ऐं ख़ालिद लुंड बि बारी पिताफ़ी खां बेज़ार आहे। हिन मियां मजन खे उहो पिणु ॿुधायो त ख़ालिद लुंड बारीअ खे छॾण ऐं उन जी जॻह ते अव्हां सां इतिहाद करण लाइ राज़ी आहे। अव्हां जेकॾहिं चाहियो त ईंदड़ चूंड अव्हां ऐं ख़ालिद लुंड हिक ॿिए जे साथ ऐं सहकार सां विढ़ी सघो था। हिन उहो बि चयो त अव्हां 2 भेरा मुसलसिल महर सां गॾिजी चूंड विढ़ी आहे, पर महर में सोभ नाहे, जंहिं करे अव्हां खटी न सघिया आहियो। हिन भेरे अव्हां इतिहादी तब्दीली करे ॾिसो। ख़ालिद लुंड महर खां वधीक मक़बूल आहे। उन जे साथ सां अव्हां इलेक्शन
खटे वेंदा। ज़रीन वटां इहा ॼाण बि मिली आहे त मियां मजन उहो जवाबु ॾिनो आहे त पहिरीं हू अली गौहर सां मिली संदसि मौक़िफ़ मालूम कंदा त हू ईंदड़ चूंडुनि में संदुनि मदद कंदो या कंहिं ॿिए उम्मीदवार जी मदद कंदो। उनजो मौक़िफ़ अचण खां पोइ नई सिफ़बंदीअ जे हवाले सां को फ़ैसिलो करे सघंदा। अहम सुर्ख़ी आहे त मोरो भरिसां ज़मीन तकरार तां हिकु ॼणो क़तल, 2 ॼणा मरणींग। ॻोठ करूचो जी माड़ीअ में सावण लाशारी गोली हणी क़तल, संदसि भाउ यासीन लाशारी ऐं सॼण मरणींग थी पिया। ज़ख़्मी ॻणतीअ जोगी हालत में नवाब शाह इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। कमराबाद पुलिस ॻोठ में पिकेट क़ाइमु करे वरिती आहे। जवाबदार घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि। गिरफ़्तारियुनि लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रही आहे पुलिस। ॿिन्ही धुरनि में ज़मीन जी पुराणी तकरार तां झेड़ो थियो, केस दाख़िल न थी सघियो आहे। क़तल ते ॻोठ में कोरामतल आहे। थर्मा ख़बर आहे त थरपारकर में गर्मी जी शिदत वधण खां पोइ मासूम ॿारनि में मुख़्तलिफ़ बीमारियूं पखिड़िजी वयूं। ख़ुराक ऐं सिहत सहूलियतुनि जी खोट सबबि मासूम ॿारनि जी मौत ते ज़ाब्तो न अची सघियो। रोज़ाने 4 खां 5 ॿारड़ा फ़ौत थी रहिया आहिनि। सिविल इस्पताल मिठीअ में वधीक 3 ॿारड़ा फ़ौत थी विया। फ़ौतियुनि में 1.5 सालनि जी सदका धीअ अताउल्ला, 11 सालनि जो खमू वलद अमदो भील, अर्जुन वलद नानजो, नरेश वलद कृष्ण ऐं 12 सालनि जी महना शामिल आहिनि। 4 ॾींहनि दौरान फ़ौती ॿारनि जो अंग वधी अरिड़हं थी वियो। थर में वबाई बीमारियुनि सबबि केतिरा ई मासूम ॿारड़ा मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में दाख़िल आहिनि। उन सिलसिले में मिठी सिविल इस्पताल में 50 ॿार, इस्लाम कोट इस्पताल में 10, नंगर पार्कर इस्पताल में 11, डीपले इस्पताल में 9, छाछरे इस्पताल में 15, कलोई इस्पताल में 10, चीलहार इस्पताल में 7 ऐं खीसर इस्पताल में 10 बीमार ॿारड़ा दाख़िल थियल आहिनि। उन सां गॾु सवें मासूम ॿारड़ा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल आहिनि, जेके मुख़्तलिफ़ निजी इस्पतालुनि में दाख़िल थियल आहिनि। थर जे मासूम ॿारनि में ग़िज़ाई खोट वारी बीमारी पखिड़ियल आहे। उन सां गॾु सवें औरतूं रत जी खोट वारी बीमारियुनि में मुब्तला आहिनि। ज़िले में गर्मी पद वधण करे ॻोठनि में खूह सुकी खारा थियण करे पीअण जे पाणीअ जी खोट वधी वई आहे, जंहिं सबबि लखें थरवासी पीअण जे पाणी ढुक लाइ सख़्तु परेशान आहिनि। थरवासी मासूम ॿारड़ा, औरतूं, नंढा वॾा सभु पाणीअ जी ॻोल्हा में भटकंदे नज़र अचनि था। सख़्त गर्मी में रहवासी दरबदर आहिनि। सिंध हुकूमत जूं दावाऊं सभु धूड़ थी वयूं। अहम ख़बर आहे त चूंडगो भरिसां ॻोठ कादर बख़्श आरादीन में 2 हफ़्तनि अंदरि 3 मासूम ॿार, 5 सालनि जी हिदायतां धीअ मुख़्तियार अली आरादीन, 2 सालनि जी गुलज़ार ख़ातून धीअ इख़्तियार अली आरादीन ऐं 4 सालनि जो गुलज़ार अली पुटु मोहम्मद अली आरादीन उरुड़ीअ वॻे फ़ौत थी विया, जॾहिं त 3 सालनि जी आबदा ख़ातून धीअ मुख़्तियार अली आरादीन, 4 सालनि जी सनीना धीअ अहमद अली आरादीन, 3 सालनि जो आज़ाद अली पुटु अहमद अली आरादीन समेत केतिरा ई मासूम ॿारड़ा उरुड़ीअ जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि। उन ॾिस में फ़ौती ॿारनि जे वारसनि अली मुराद आरादीन, मुख़्तियार अली आरादीन, मोहम्मद अली आरादीन ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ में उरुड़ीअ तबाही मचाए छॾी आहे। 3 मासूम ॿार फ़ौत थी चुका आहिनि। केतिरा ई ॿार बीमार आहिनि। असांजे घरनि में कोराम आहे। हिननि अपील कई त डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले ॿारनि जो इलाज करायो वञे। अहम सुर्ख़ी आहे त कोट लालू थाणे जे हद ॻोठ वली मोहम्मद मरिय में वाटर कोरस बंदि करण जे इल्ज़ाम में 20 ॻोठाणनि ते केस दाख़िल कयो वियो, जंहिंखां पोइ DSP फैज़गंज जे अॻुवाणीअ में पुलिस घरनि में घिड़ी औरतुनि ऐं मर्दनि ते तशदुद कयो, जंहिंमें 4 औरतूं ज़किया, कलसूम, ज़ाहिदा, सकीना ऐं 3 ॿार सलीम रज़ा, जुंद ख़ान ऐं आतिफ़ मरी ज़ख़्मी थी पिया, जंहिंखां पोइ पुलिस 2 नौजवाननि शाहिद ऐं आशिक़ मरीअ खे खंभे गुम करे छॾियो आहे, जंहिं जे ख़िलाफ़ रियाज़ मरी, एजाज़ अली, अता हुसैन ऐं ॿियनि ॻोठ ॿाहिरां मुज़ाहिरो कयो। हिननि मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। ख़बर आहे त क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त जमहूरियत जे नाले में करप्शन ऐं अक़रबा परवरीअ जो दौरु पुॼाणीअ ते पहुतो। शफ़ाफ़ चूंडूं वॾो चैलेंज आहे। रिटायर्ड जस्टिस
नासिरुल मुल्क खे तारीख़ वॾी ज़िम्मेवारी ॾिनी आहे। अमुन, इंसाफ़, मेरिट, तइलीम, सिहत, रोज़गार, तरक़ी ऐं ख़ुशहाली शफ़ाफ़ चूंडुनि सां जुड़ियल आहे। बार बार इक़्तिदार में ईंदड़नि खे धांधलियुनि जो वॾो तजुर्बो आहे। इहे इक़्तिदार खां सवाइ रही नथा सघनि। उन करे शफ़ाफ़ चूंडुनि में वॾियूं रुकावटूं विधियूं वेंदियूं। सिंध ऐं पाकिस्तान जो अवाम ग़ुलामीअ जो तौक़ ॻिचिन मां लाहिण लाइ शफ़ाफ़ चूंडुनि लाइ मैदान ते अचे। सिंध खे माल गनीमत करे लुटींदड़ पीपी खे इलेक्शन वेझो ईंदे शहीद ऐं अवाम शायदि यादि अची विया आहिनि। कासमाबाद फेज़ 2 में फ़याज़ नागराज ऐं ॿियनि रहवासियुनि तरफ़ां ॾिनल इफ़्तार पार्टीअ जे मौक़े ते ॻाल्हाईंदे हिन वधीक चयो त पीपी जा 10 साल सिंध लाइ इंतिहाई तकलीफ़ वारा रहिया। पीपी जे वज़ीरनि पंहिंजूं ज़मीनूं ऐं मिल्कियतूं बचाइण लाइ टोड़ी बंद खे घारो हणी हथरादू बोर्ड ज़रिए 2 करोड़ खां वधीक माण्हुनि खे बेघर कयो। ॿिटे निज़ाम ज़रिए सिंध खे टोड़ण जी साज़िश कई। जोईअ लॻ काछे जे ॻोठ गहणू फ़क़ीर गोपांग में 18 वरहे जे नौजवान शेर मोहम्मद पुट जबल अली गोपांग जो रूमाल सां लटकियल लाश मिलियो आहे। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश खणाए तहलके अस्पताल जोई पोस्टमार्टम लाइ पहुचायो। उन सिलसिले में नौजवान जे ॾाॾी ॿुधायो त राति 10 वॻे सऊदी में कमु कंदड़ मक़तूल जे पीउ फ़ोन करे ॿुधायो त खेसि संदसि पुटु शेर मोहम्मद फ़ोन करे ॿुधायो आहे त 2 नामालूम माण्हू मूंखे क़तलु करणु चाहिनि था। जंहिं बैदि असां सॼी राति नौजवान जी ॻोल्हा कई पर का बि ख़बर न पइजी सघी। जंहिं बैदि सुबुह 7 बजे खां 8 बजे धारे ॻोठ भरिसां नौजवान जो लाश मिलियो आहे। वाक़े बैदि पुलिस इतला कयो। जंहिं बैदि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। वारसनि ॿुधायो त मक़तूल ग़ैर शादीशुदा हो। हिकु ट्यूब वेल ते ज़मीन बि संभालींदो हो। ॿिए तरफ़ लाश जो पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर जान मोहम्मद सोलंगी ॿुधायो त नौजवान खे घुटा ॾेई क़तलु कयो वियो आहे। होॾां हद जे थाणे जी पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त वाक़े जी जांच करियूं पिया। वारसनि जे अचण ते केस दाख़िल कयो वेंदो। शिकारपुर ज़िले अंदरि सियासत जा रंग तब्दील थींदे नज़र अची रहिया आहिनि। शिकारपुर जे भया भाउरनि पीपी शिकारपुर ज़िले जे अॻूणे सदर मीर बाबुल भयो ऐं हाणोके ज़िले सदर मीर आबिद हुसैन भयो पंहिंजो सियासी असर सूख बरक़रार रखण ऐं टिकट हासिल करण जे मामले ते पार्टी क़यादत ते असरअंदाज़ थियण लाइ पीपी जे कटर मुख़ालिफ़ ऐं मुस्लिम लीग फंक्शनल जे MNA गौस बख्श महर खे वॾी चालाकीअ सां पंहिंजी रिहाइशगाह भैया हाउस शिकारपुर घुराए वरितो, जिते मीर बाबुल भइयो ऐं गौस बख्श ख़ान महर में 2 कलाक डिघी सियासी कचहरी थी। ज़रीन ॿुधायो आहे त पीपी अॻवान मीर बाबुल भइयो ऐं मुस्लिम लीग फंक्शनल अॻवान गौस बख्श ख़ान महर में इहो तय थियो आहे त भया भाउरनि खे PS 7 शिकारपुर वारी सूबाई सीट ते पार्टीअ तरफ़ां टिकट न मिलण ते भया भाउर PS 9 गढ़ी यासीन वारी सूबाई सीट ते आज़ाद हैसियत में चूंड में हिसो वठंदा, जिते गौस बख्श ख़ान महर संदसि हिमायत कंदो। जॾहिं त गढ़ी यासीन लखी ग़ुलाम शाह वारे क़ौमी असेंबली ऐं ख़ानपुर वारे सूबाई तक ते भैया भाउर गौस बख्श ख़ान महर ऐं संदसि पुटु शहरयार ख़ान महर जी हिमायत कंदा। ॾहरकी जी ख़बर आहे त ॾहरकी में सनती इदारनि जी इंतिज़ामिया जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सवें पोहरियत रोडनि ते निकिरी आया। मुख़्तलिफ़ सनती इदारनि जे 12 खां वधीक यूनियन मज़दूरनि कमु छॾे हड़ताल करे एंग्रो भाण फैक्ट्री जे मुख्य गेट अॻियां 12 कलाक ताईं निटहण उस में एहतियाज करे धरणो हुयो। मज़दूर ईंदड़ वेंदड़ रस्तनि खे बंदि करे इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। धरणे दौरान ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस तलब करे मज़दूरनि ऐं ज़िले इंतिज़ामिया में ॻाल्हियूं नाकाम थियण बैदि मज़दूर अॻवाननि मुतालबनि जी मंझता ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान करे छॾियो। उन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे ज़िले मज़दूर इतिहाद जे चेयरमैन रईस फ़तेह मोहम्मद लखण, अब्दुल फ़ताह मलक, सैयद रहमत शाह, अब्दुल हक खटियाण ऐं ॿियनि चयो त एंग्रो भाण फैक्ट्री इंतिज़ामिया पंहिंजे हिकु हटी क़ाइमु करे वेठल आहे। गुज़िरियल 17 महीननि खां चार्टर ऑफ डिमांड ते मुआहिदो नथी करे 17 महीननि में 30 खां वधीक लेबर खाते जे रजिस्ट्रार
ट्रेड यूनियन हैदराबाद ग़ुलाम सरवर वटि इजलास कया विया, पर इंतिज़ामिया सदाई दिलासा ॾींदी रही आहे। हिननि ॿुधायो त केतिरे ई अरसे खां कंपनी मज़दूरनि जी पघारुनि में इज़ाफ़ो नाहे कयो। तइलीम, सिहत, साफ़ पाणी समेत ॿियूं सहूलियतूं फ़राहम न पई करे। सुप्रीम कोर्ट 2014 में फ़ैसिलो ॾिनो हो त कंहिं बि सनती इदारे में कमु कंदड़ मज़दूर जेकॾहिं 90 ॾींहं ताईं कमु करे थो त हिन खे मुस्तक़िल कयो वञे, पर हज़ारे मज़दूर गुज़िरियल 10 सालनि खां कचनि मुलाज़िमनि जीअं कमु करे रहिया आहिनि, खेनि मुस्तक़िल न कयो पियो वञे। कंदकोट जी ख़बर आहे त कंदकोट में इंडस हाईवे ते बख्शापुर जे हद मां 1.5 महीनो अॻु अगवा थियल नौजवान इनाम गोलो खे पुलिस आसरा दिलासा ॾियण बावजूदि वाज़ियाब न कराए सघी, जंहिं करे मुखवी जे वारसनि समेत वॾे तइदाद में गोला बिरादरी जे माण्हुनि सख़्तु गर्मीअ में कशमोर कंदकोट इंडस हाईवे रोड ते टायर साड़े एहतिजाजी धरणो हयो ऐं वेही रहिया, जंहिं करे सिंध खां पंजाब, बलूचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा ॾांहुं वेंदड़ ऐं ईंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई, जंहिं करे ॿिन्ही पासनि खां सवें गाॾियूं बीहजी वयूं, जंहिं दौरान रोज़ेदार मुसाफ़िरनि खे सख़्तु परेशानीअ मां गुज़रणो पियो। जॾहिं त मछरियल माण्हुनि मुसलसिल 4 कलाक ताईं धरणो हयो, जंहिं बाद एहतिजाज कंदड़नि हाजी ड्राइवर सालम, हलीम गोलो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सरेआम धाड़ेल असांखां नौजवान जी आज़ादीअ लाइ 30 लख रुपया भुंग घुरे रहिया आहिनि, जंहिंजा समूरा सबूत पुलिस जे हवाले कया आहिनि, जंहिं दौरान पुलिस खानपूरी कंदे हिकु जवाबदार अल्ताफ़ उर्फ़ फयाज़ गोलो खे गिरफ़्तार करे मथसि केस दाख़िल करे ख़ामोश थी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां पीअण जे पाणी ऐं ज़राअत जे पाणी जी खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में थियल एहतिजाजुनि जो ख़बरूं आहिनि त फैज़गंज जे वाहन में शदीद पाणीअ खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो धरणो। आबादगारनि रैली कढी आपाशी आफ़ीस पहुता, अमलदार न हुजण करे एसी आफ़ीस अॻियां 2 कलाक धरणो हयो। 6 वाहन ऐं शाखुनि में पाणीअ जो शदीद बहरान आहे, ज़मीनूं गैर आबाद आहिनि, फ़सुल सुकी रहिया आहिनि। आबादगारनि चयो त हर भेरे इलेक्शन विढ़ंदड़ ज़मींदार पाणीअ चोरी करनि पिया, आपाशी अमलदार ऐं पुलिस कार्रवाई नथी करे। हिननि चिताव ॾींदे चयो त पाणी न मिलियो त वोट न ॾींदासीं ऐं आपाशी आफ़ीस अॻियां मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल शुरू कंदासीं। सावरी शाख में पाणीअ खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। आबादगारनि जो चवणो त पाणीअ खोट सबबि ज़राअत मुकमल तबाह थी वई आहे, पीअण जो पाणी बि न आहे। डायरेक्टर वाटर एरिया बोर्ड ऐं MD सीडा शाखुनि में पाणीअ जी खोट जो नोटिस वठे ऐं इंसाफ़ कनि। ॻाढ़ो में पाणी ॾियो, आबादगारनि जो ॻाढ़ो कराची नेशनल हाईवे ते धरणो। 7 महीननि खां मलेरड़ी शाख जे पुछड़ीअ में पाणीअ न मिलण ख़िलाफ़ आबादगारनि नटहण उस में 3 कलाक धरणो हयो। इंजीनियर ऐं ॿियनि अमलदारनि मुंड में रुश्वत वठी शाख खे गैर क़ानूनी धिका हणी पाणी बंदि कयो आहे। आबादगारनि चयो त 100 एकड़नि ते बीठल फ़सुल तबाह थी विया, लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हाणे जर्ब खारो थी वियो आहे, पीअण जो पाणी बि न आहे। SHO ॻाढ़ो खे रोड खोलण खां जवाबु SDO पाणी ॾियण जी ख़ातिरी कराए एहतिजाज ख़तमु करायो। चीफ इंजीनियरिंग सखर बिराज जे ऑफिस अॻियां आबादगारनि जा धरणा। सोनवाह ऐं पटड़ी माइनर जे आबादगारनि पुछड़ीअ में पाणी न हुअण ख़िलाफ़ धार धार मुज़ाहिरा करे धरणा हया। फ़सुल न थिया ऐं ज़मीन बंजर थी वई। पके वाह में पाणी हथरादू मांडोल विझी पाणी बंदि कयो वियो आहे ऐं मांडोल विझी पाणी खणनि था। सोनवाह जा आबादगार चवनि था त एग्ज़िक्यूटिव इंजीनियर सखर बिरांच ऐं ॿिया ॾोकड़ वठी पाणीअ विकिरो कनि था। खजियूं सुकी वयूं आहिनि। पटड़ी माइनर जा आबादगार बि सोकड़े जो शिकार आहिनि। आबादगारनि जे एहतिजाज बैदि आपाशी अमलदार जागी पिया। कंधरा थाणे ते पटड़ी माइनर जे 8 आबादगारनि ते केस दाख़िल कयो वियो। बेगना शाख जे पुछड़ी सुकल ज़मीनूं बंजर एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पुछड़ी जे वाटर कोर्सनि में वॾे अरसे खां पाणीअ न पहुचण करे पोखी नथी सघी आहे। आपाशी कामोरा मुंड में रुश्वत वठी वाटर टोड़ाए असांजो पाणी विकिरो कनि था। हिननि चीफ जस्टिस ऐं लाॻापियल आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त कार्रवाई करे
पुछड़ीअ में पाणी ॾियारियो वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जूं अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं ऐं सुर्खियूं अव्हां जे समातुनि जे नज़र कयूंसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम अव्हां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जो अहम ऐं चूंड कालम तहरीर कयो आहे आजिज़ जमाली। उनवान आहे जर्नैली सियासत। आजिज़ जमाली पंहिंजे कालम में लिखे थो त 12 साल अॻु प्रेस क्लब जे दावत ते खुशवंत सिंह कराची आयो। कराचीअ जे साफ़िन खां भरपूर सवाल कया ऐं हिन खुलियल दिलि ऐं दिमाग़ सां जवाब ॾिना। ॿिए ॾींहुं अख़बारनि में छपियल संदसि ॻाल्हियूं हिंदुस्तान ऐं पाकिस्तान ॿिन्हीअ में तकरारी बणियूं, पर हिन वापसि भारत पहुची मौक़िफ़ इख़्तियार कयो हो त हिन अहिड़ी का ॻाल्हि त कई ई न आहे जो ॿिन्ही मुल्कनि जी सलामती ख़तरे में पइजी वञे। कंहिं साफ़ी दोस्त भारतीय इंटेलिजेंस एजेंसी रा बाबति सवाल कयो त खुशवंत सिंह जो जवाबु ॾिनो त ॾिसो भाई, असां पंहिंजे मुल्क में जंहिंखे रा चवंदा आहियूं उनखे अव्हां पंहिंजे मुल्क में ISI सॾींदा आहियो। असल में इहे ॿई हिकु सिके जा ॿ पासा आहिनि। हिन इहो बि चयो त पाकिस्तान विच मौजां ई मौजां, जिथे वेखो फ़ौजां ई फ़ौजां। संदसि उन जुमिले खे असांजे प्रेस शदीद तनक़ीद जो निशानो बणायो। मुल्क में तॾहिं जनरल परवेज़ मुशर्रफ जी सरकार हुई। खुशवंत सिंह मार्च 2014 में मोकिलायो वियो, पर हिन हिंदुस्तान पाकिस्तान दोस्तीअ बाबति पंहिंजे किताब में लिखियो त हिन ॿिन्ही मुल्कनि जे अवाम जे दिलनि में किथे बि नफ़रत न ॾिठी। नफ़रत जो कारण अवाम न पर हुक्मरान या जर्नैल आहिनि। ताज़ो ॿिन्ही मुल्कनि जे सॻारनि एजेंसियुनि जे ॿिनि रिटायर्ड सरबराहनि जेको गॾियल किताब लिखियो आहे, उहो किताब पढ़ी माण्हुनि जे दिमाग़नि मां ठकाव निकिरियो था वञनि, पर साॻिए वक़्तु ॿिन्ही जे हिमत खे दाद थो ॾिजे त हिननि अवाम आॾो खुशवंत सिंह जे चयल ॻाल्हि खे सच साबित कयो त ॿई एजेंसियूं हिकु सिके जा ॿ पासा आहिनि। जनरल असद दुरानी ऐं जनरल अमरजीत सिंह दलत ॿई हिक ॿिए खां मुतासिर आहिनि। ॿई दोस्त आहिनि ऐं इहे चवनि था त इहे ॿई ब्लैक लेबल जा शौक़ीन आहिनि ऐं ॿई हिक ॿिए खे जनरल साहब चई पुकारींदा आहिनि। जनरल दुरानी त उहो बि चवे थो त खेसि ISI में मोकिलण लाइ मॉडल टाउन जे उन चौकीदार जो बि किरदारु आहे जेको संदसि साहुरनि जे घर ॿाहिरां बीठो हो। हिन चवाणी त हू हिकु आम फ़ौजी ऑफिसर हो, खेसि इंटेलिजेंस जो तजुर्बो न हो। संदसि ISI में वञणु हिकु हादसो हो। 1980 खां 1984 धारे जर्मन सफ़ारतखाने में दिफ़ाई सलाहकार हो त संदसि ISI में पोस्टिंग लाइ सोचियो वियो। उनखां पोइ मामूल मुताबिक़ मुख़्तलिफ़ एजेंसियुनि संदसि किरदार जी जांच पड़ताल शुरू कई। हिकु एजेंसी जा एहलकार त मुंहिंजे साहुरनि जे घर पहुता, पर उहो बंदि हो। उन्हनि ॿाहिरि बीठल चौकीदार खां घर बातियुनि बाबति पुछियो त उन वराणियो त ही तमामु भला माण्हू आहिनि। ईअं संदसि पोस्टिंग लाइ उन चौकीदार जी राय जो अहम किरदारु रहियो। हू ॿुधाए थो त 4 साल ताईं जर्मनीअ में कमु करण खां पोइ वापसि पाकिस्तान अची आम ऑफिसर वांगुरु कमु कयो, पर 1988 ईस्वीअ में जनरल ज़ियाओ जे जहाज़ हादसे खां पोइ जनरल असलम बेग मिलिट्री इंटेलिजेंस MI जो सरबराह बणायो। सच त मूं लाइ उहो वॾी आफ़त जे बराबरि हो। जॾहिं अगस्त 1990 में बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत ख़तमु थी त मूंखे आर्ज़ी तौरु
ISI जो सरबराह बणायो वियो ऐं चयो वियो त जीअं को मुनासिब माण्हू मिलंदो त तोखे वापसि कंदासीं। मां 1.5 साल ISI जो हिसो रहियुसि छो त अफ़गानिस्तान ऐं कश्मीर जे मामलनि ते मुंहिंजी गहरी निगाह हुई। उनखां पोइ मूंखे ॿीहर MIA में मोकिलियो वियो। जनरल दुरानी पंहिंजे किताब में उहो बि इंकशाफ़ करे थो त संदसि पुटु ओस्मान 2015 ईस्वीअ में जर्मनीअ खां भारत वियो त उते फासी पियो। खेसि जहाज़ मां लाथो वियो, पर हिन जनरल अमरजीत सिंह दलत खे फ़ोन कयो जंहिं खेसि उतां ॿाहिरि कढायो। जनरल दुरानी त उहो बि इंकशाफ़ कयो त 2003 में असां राज इतलाह ते जनरल परवेज़ मुशरफ जी जान बचाई हुई। हिन वक़्तु न जनरल दुरानी ISI में आहे न जनरल दलत राह में आहे। ॿिन्ही जो लिखियलु किताब असांजे आॾो आहे जंहिं में काफ़ी तलख़ ऐं तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं बि लिखियलु आहिनि, पर थुल्हे लेखे जेका ॻाल्हि आहे सा इहा आहे त पाकिस्तान ऐं भारती जर्नलनि जूं न रुॻो हिक ॿिए सां दोस्तियूं रहियूं आहिनि, पर उन्हनि कहिड़ी रीति दोस्तियूं निभायूं आहिनि। मूंखे हिकु वाक़ियो यादि अचे पियो जॾहिं मां नओं इंडस टेलीविज़न में वियो हुउसि। हीअ 2004 जो ज़मानो हो। हिकु शाम जो मूंखे सेठ पंहिंजे कमरे में सॾाए ॿुधायो त डिफेंस जे हिकु क्लब में संदसि हिकु अहिड़े दोस्त जी शादी आहे जिते प्राइवेट मूवी ठाहींदड़ खे नथो घुराए सघिजे। तूं पाण सां गॾु हिकु कैमरामैन वठी वञ। उन सॼे प्रोग्राम यानी शादीअ जी जीअं जो तीअं रिकॉर्डिंग करणी आहे। हिन मूंखे हिकु मेजर साहब जो फ़ोन नंबर बि ॾिनो। इहा शादी हिकु जनरल जी धीअ जी हुई। असीं उते पहुतासीं त जनरल अब्दुल कादिर बलोच समेत जिन ॿिनि चइनि फ़ौजी ऑफिसरनि खे सुञाणंदो हुउसि उन्हनि सां मुलाक़ात थी। शादीअ में काफ़ी सियासतदान बि आयल हुआ। निसार खोड़ो, निसार मेमण, इलाही बख़्श सुमरो, कराची जो तॾोको सिटी नाज़म नेमतुल्ला ख़ान, फारूक सत्तार ऐं ॿिया काफ़ी ॼाणू सुञाणू चहिरा हुआ। शादी में मुल्क जा नाले वारा फ़ौजी ऑफिसर ऐं संदुनि घरवारियूं शरीक हुयूं। ख़ैर असीं पंहिंजो कमु करे मानी खाई हलिया वियासीं। ॿिए ॾींहुं सेठ खे पुछियो त रिकॉर्डिंग काॾे करियां। 2 खन मुनी DVs केस्टूं हुजनि। सेठ वराणियो रखी छॾ, जॾहिं ज़रूरत पई ॿुधाईंदुसि। मूं 2 केस्टूं TV चैनल में रखड़ाए छॾियूं। मथां टैग ते मैरेज लिखी छॾियो। कुझु अरसे खां पोइ छा थियो जो सदर परवेज़ मुशरफ शादियुनि में खाधनि ते पाबंदी हई ऐं डेस्क खे खाधनि जी फुटेज जी ज़रूरत पई त उन्हनि आर्काइव मां शादीअ जी टैग वारा उहे फुटेज ॻोल्हे वरिता। उन मां मानी खाईंदड़ सियासतदाननि ऐं जर्नलनि जी उहा वीडियो हलाई वई। वीडियो त हेठि लाइन में हली वई, पर ऑफिस में क़यामत बर्पा थी वई। सेठ ॾाढो कावड़ियो। मां ऑफिस में कोन हुअसि। मूंखां फ़ोन करे पुछियो वियो त मूं चयो मूंखे त ख़बर कान्हे त छा थियो आहे। बाद में इहा वीडियो त हटाई वई ऐं उहे केस्टूं बि उतां कढियूं वयूं, पर अरसे खां पोइ मूंखे इहा ख़बर पई त उन वीडियो ते भारत में एतिराज़ थियो हो त भारती एजेंसियुनि जा माण्हू शादीअ में कीअं शरीक थिया। हिन ॻाल्हि मां बि जनरल दुरानी ऐं जनरल दलत जी दोस्तीअ जो मिसाल चिटो थिए थो त ॿिन्ही मुल्कनि में एजेंसियुनि जा ऑफिसर हिक ॿिए सां खाईंदा पीअंदा बि आहिनि। उन ई ज़माने में महेश भट्ट पंहिंजी धीअ पूजा भट्ट, ओमपुरी ऐं इरफान ख़ान सां गॾु कराची आयो हो। आवारी टावर होटल में हिकु तक़रीब रखियलु हुई। मां बि उते पहुतसि। महेश भट्ट
टीवी ते ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं ॿिन्ही मुल्कनि जा सघारा माण्हू हिकु मेज़ ते गॾु वेही सघनि था त पोइ अदाकार, फ़नकार, लेखक ऐं शाइर गॾु छो नथा वेही सघनि। हिन बाद में भारतीय फिल्मुनि में पाकिस्तानी अदाकारनि खे किरदार ॾिना हुआ। कराची में LK आडवाणी बि आयो हो ऐं पार्लियामेंट्रीन मानी शंकर जा त कराचीअ में खोड़ भेरा लेक्चर थिया जिन में मां शरीक हुअसि। हिननि सभिनी जो उहो ख़्यालु रहियो आहे त पाकिस्तान ऐं भारत विच में वेझड़ाइप आॾो सभ खां वॾी रुकावट दिफ़ा आहे। LK आडवाणी पंहिंजी धीअ सां गॾु कराची जे सेंट पैट्रिक स्कूल में वियो जिते हिन तइलीम हासिल कई हुई। मूं उते साणसि सिंधीअ में ॻाल्हायो त हिन बिना धड़क सिंधीअ में जवाबु ॾिनो। मूंखांसि तफ़सीली इंटरव्यू लाइ वक़्तु घुरियो। हिन हाकार बि कई पर बाद में ख़बर पई त खेसि ॿिन्ही मुल्कनि जी एजेंसियुनि इंटरव्यू ॾियण खां रोके छॾियो हो। संदसि वापसि वञण खां पोइ असांजी मीडिया में इहे ख़बरूं हलियूं त LK आडवाणी ते कराचीअ में पुराणे FIR दाख़िल थियल आहे। पाकिस्तान ऐं भारत विच लाॻापा जेकॾहिं लाहौर जे वाघा बॉर्डर खां आहिनि त उन्हनि ते को वॾो एतिराज़ न हूंदो आहे, पर इहे लाॻापा जेकॾहिं सिंध ज़रिए थियनि था त तूफ़ान खड़ा थियनि था। अकेलो जनरल असद दुरानी ई न आहे जंहिं किताबु लिखियो हुजे। फ़ौज जा समूरा वॾा ऑफिसर जॾहिं रिटायर्ड थींदा आहिनि त सरकारी राज़नि ते किताब लिखी वॾी रक़म कमाईंदा आहिनि। इहे सभु तारीख़ जो हिसो बणिजी विया आहिनि। अॻूणे आमिर परवेज़ मुशरफ जो किताबु इन दी लाइन ऑफ फायर उन जो वॾो मिसाल आहे। हिन बि त राज़नि तां परदो खयो हो ऐं हिन इक़रार कयो त हिन 9/11 खां पोइ कहिड़ी रीति ॻुझे नमूने अमेरिका सां ठाह कया। पाकिस्तानी माण्हू अमेरिका हवाले कया पर मथसि अहिड़ो को बि इल्ज़ाम कोन लॻो जहिड़ो जनरल असद दुरानीअ ते लॻी रहियो आहे। हिन खे GHQ में सॾायो वियो आहे पर भारत में जनरल दलत खे त न सॾायो वियो आहे। जनरल दुरानी जीअं त सगारी ॻुझी एजेंसीअ जो सरबराह रहियो आहे, हिन असगर ख़ान केस में इहो सच चयो जेको जर्नलनि खां हज़म न थी सघियो। हिन सियासतदाननि में पैसा विरहाइण जो इतराफ़ बि कयो ऐं जनरल असलम बेग ते बि तनक़ीद कई। जनरल दुरानी लिखे थो त हू केतिरनि ई मामलनि ते फ़ौज जे सरबराह जनरल असलम बेग सां इख़्तिलाफ़ रखंदो हो। 1991 ईस्वीअ जे ख़लीज जंग में हू साणसि मुतफ़िक़ न हो जॾहिं त नवाज़ शरीफ़ सां अफ़गान पॉलिसी ते संदसि इख़्तिलाफ़ थिया। नवाज़ शरीफ़ जो चवणु हो त अफ़गान लोया जरगे लाइ असां वसीतर अफ़गान राय जी कोशिश करियूं पिया पर DGISI जी सूरत में मूं साणसि इख़्तिलाफ़ कयो पर जनरल असलम बेग संदसि हामी हो, उन करे असां खुलियल रीत मुख़ालिफ़त न पिया करे सघूं। अॻिते हली साबित थियो त नवाज़ शरीफ़ ग़लति हो त जनरल असलम बेग असांजे मौक़िफ़ जो इतराफ़ कयो। जनरल दुरानी फ़ौज जे केतिरनि ई शोबनि में रहियो आहे, फ़ौजी ऑफिसरनि खे पढ़ाईंदो बि रहियो आहे। संदसि ॻाल्हियूं कीअं ग़लति थी सघनि थियूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ही कालम जेको तहरीर कयो हुयो आजिज़ जमाली। उनवान हुयो हिन कालम जो जर्नली सियासत। अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com
तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।